जेकबाबाद मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ तालका जेकबाबाद म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन मीर गुलाम अब्बास खान जखरानी जी राजा खान मुगेरी वटि चांहि पार्टी ते सिविल अस्पताल जेकबाबाद कॉलोनी में आमद, जंहिंमें तालका जेकबाबाद म्यूनिसिपल कमेटी मीर गुलाम अब्बास जखरानी, काउंसलर मोहम्मद उस्मान उर्फ बबली पठान, इमरान अली जखरानी ऐं ॿिया स्टेनोग्राफर गुलाम नबी मंजू, क्लार्क इखलाकमंद सूमरो, पैरामेडिकल स्टाफ तरफा जहांगीर अली जमाली, मीरो गुलाम मुर्तदा दस्ती, मोहरम अली मुगेरी, इमदाद अली शेख, असलम गुल, जान मोहम्मद घनियो, दरिया खान सूमरो, मुरीद हुसैन दस्ती, मोहसन अली दस्ती ऐं ॿिया शामिल हुआ। तालका जेकबाबाद म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन मीर गुलाम अब्बास खान जखरानी के राजा खान मुगेरी वटि चांहि पार्टी लाइ अचण ते ख़ुशि आमदीद कंदे गुलनि जी वर्खा कई ऐं गुलनि जा हार पाराए आजियां कई। उन मौके ते चेयरमैन तालका जेकबाबाद म्यूनिसिपल कमेटी मीर गुलाम अब्बास खान जखरानी सिविल अस्पताल कॉलोनी ऐं सिविल अस्पताल जा मसाइल ॿुधण खां पोइ ख़ातिरी कराईंदे चयो त तव्हांजी सिविल अस्पताल कॉलोनीअ जा रहियल कम, टैप टाइल रोड, रस्ता ऐं तव्हांजी अस्पताल जे बहितरीअ लाइ तकड़ा उपाउ वरिता वेंदा।